अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। तो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल नबीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त मुरेदन वारनि जो रहियो ॾिठो आहे, उन्हनि जो सॼो रहियो रेस मंसूर तरफ़ आहे। यानी हुननि जो ध्यानु सॼो मंसूर खान ॾे ध्यानु आहे, यानी वते थो घुमंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं सोडल वारा रेस शाहनवाज़ जे माण्हू खे सटको ॾींदा। उहो नापो खणी अची रेस शाहनवाज़ जे अॻियां पेश थींदो। रेस शाहनवाज़ खे चवंदो त उन्हनि मूंखे दिलि सां बेइज़ती कई। शाहनवाज़ चवंदो त इहे क़दम जेके मुराद वारा खयां इहे धरती जे मथां न बल्कि मुंहिंजे मथां हुननि खयां। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जा माउ पीउ परेशान हूंदा सोडल जे ख़ुशियुनि लाइ। सोडल खे चवंदा त हिन घर जी ख़ुशियूं तोसां सिर्फ़ु ॿधल आहिनि, अगरि हिन ख़ुशियुनि खे तूं बर्बाद करे छॾियो त आईंदा अहिड़ा ख़ुशी न ईंदा। ऐं सोडल चवंदो त मां इन ॻाल्हि खे सभु कुझु सम्झां थो, मां इन ख़ुशी खे बदनाम करण न ॾींदुसि। सोडल जी माउ चवंदो त अगरि तूं ख़ुशि आहीं त पोइ असां बि ख़ुशि आहियूं। इन करे मां तोखे चवां थो त तूं राति जो घरां ॿाहिरि न निकर, छो जो हिन दुश्मन जे मथां का बि इतबार न आहे। ऐं ॿिए पासे हाणे मुराद सोडल खे सम्झाईंदो त तूं हाणे राति जो घरां ॿाहिरि न निकर, छो जो असांजो दुश्मन सिर्फ़ु रेज़न वारा न बल्कि वॾो दुश्मन सिर्फ़ु शाहनवाज़ आहे। उन जे करे उन मथां का बि भरोसो नथो रखिजे। सोडल चवंदो त मां सभु कुझु सम्झां थो सोट। मुराद चवंदो त अगरि तूं सम्झी थो त पोइ ही मुंहिंजी ॻाल्हि ध्यान में रख ऐं तूं ही मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छॾ। हू रुॻो असांजी कमज़ोरी जी तलाश में आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ रेस मंसूर ऐं रेज़न वारनि खे विढ़ाइण में कामयाब थी वेंदो। रेज़न खे फड़काईंदो त तूं हाणे रेस मंसूर खे ॾाढ सां झुका, हू तोखे कुर्ब सां कॾहिं बि छोकिरी वापसि न कंदो। यानी तूं हाणे ॾाढ सां छोकिरी वापसि कर ऐं मां इन क़दम खणण ते तुंहिंजो हर हाल में साथ ॾींदुसि। रेज़न चवंदो त रेस तूं अगरि मुंहिंजो साथ ॾींदे त पोइ मां इन रेस मंसूर खे झुकाइण जी लज रखां थो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे रेस मंसूर खे हिकु पासे करे ऐं यानी छोकिरी कुंज खे बि हिकु पासे करे हू हाणे कंदा मुराद वारनि ॾे रुख, उन सां जहिड़ो कंदा, यानी उन्हनि जे घर मथां हमलो करण जी पूरी कोशिश कंदा। दोस्तों, ककर इन ॻाल्हि ते ज़िद कंदो त मां हर हाल में मुराद वारे घर जे मथां हमलो कंदसि। इन ॻाल्हि ते रेज़न राज़ी न थींदो। रेज़न चवंदो त सोट तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर, मुराद वारे जे घर मथां ज़रूरु हमलो कंदासीं, तुंहिंजी कुंवार खे ज़रूरु वापसि वठी ईंदासीं। अगरि तो ज़िद कई तो अकेले वञ त पोइ मुराद वारा तोखे ज़िंदा न छॾींदा, छो जो हू हींअर हिन वक़्तु होशियार हूंदा। इन करे मां तोखे चवां थो त तूं अकेलो न वञ। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे कुंज जे तरफ़ वेंदो, उन खे मुराद पंहिंजा ॿाहिरि मोकिले छॾींदो उन जे पोयां। ऐं पोइ अली खान ऐं पीर इहा सॼी जांच करे पोइ ॿुधाईंदा मुराद खे सॼी हक़ीक़त। मुराद खे चवंदो त ककर जी भेण कुंज यानी सोट सोडल वटि आहे। मुराद चवंदो त सोट ईअं कीअं थो करे सघे, तव्हां ही कहिड़ी ॻाल्हि पिया कयो। अली खान चवंदो त ही सची ॻाल्हि आहे। ऐं पोइ इन ॻाल्हि जी सॼी ख़बर मुराद खे पइजी वेंदो। पोइ इहा ॻाल्हि मुराद वञी रेस मंसूर सां कंदो। रेस मंसूर इन ज़रिए यानी कुंज खे हथु करे वठंदो, सोडल सां ॻाल्हाए पोइ कुंज खे हितां वठी वेंदो। हाणे तव्हां ॾिसंदो त अॻे एपिसोड में तव्हांखे ही सीन सभई ॾिसण वटां मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों, रेज़न ऐं काकर वारा छोकिरी जी जांच कंदा, बहरहाल छोकिरी हिननि खे हाली फ़िलहाल कॾहिं बि न मिलंदो। उन खां पहिरियां रेस मंसूर उन्हनि खे झुकाइण जी कोशिशि कंदो ऐं छोकिरी खे हथु वठी वञी पंहिंजी हवेली ते रहाईंदो। त मूंखे उमेद आहे त दोलाब ड्रामे जी कहाणी तव्हांखे आई हूंदी पसंदि। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। ख़ुदा हाफ़िज़।